ڈاڪٽر پنھنجي پوري في وٺڻ باوجود वरी कंपनियूं कमीशन वारियूं दवाऊं लिखनि था उहे आख़िर छो। अॼु जो मुंहिंजो मौज़ू इहो आहे। अस्सलाम वालेकुम, आऊं आहियां शमसुद्दीन मेमन। इन बारे में वधीक या मालूमात आहे त कुझु कंपनियूं आहिनि जेके डॉक्टर सां मुलाक़ात करे पंहिंजियूं दवाऊं हुनखे चवंदियूं लिखो तव्हांखे एसी मिलंदी, तव्हांखे फ्रिज मिलंदी, तव्हांखे कार मिलंदी, तव्हांखे प्लाट मिलंदो, तव्हांखे असीं उमिरो कराईंदासीं, तव्हांखे फॉरेन टूर कराईंदासीं। ऐं असल में इहा दवा जेका हूंदी वधि में 60 रुपए हूंदी, उन ते 360 रुपया लिखियल हूंदा आहिनि। त हेॾो वॾो डिफरेंट हूंदो जंहिंमें उहो उमिरो कंदा आहिनि, फॉरेन ट्रिपूं कंदा आहिनि ऐं ॿियूं सहूलियतूं वठंदा आहिनि। त अवाम खे थोरो तवजो ॾियणु खपे त जेको डॉक्टर दवा लिखे पियो, ॾिसो त सही उहा कहिड़ी कंपनी जी, मल्टीनेशनल कंपनी जी, नेशनल कंपनी जी, त वैल्यू छा अथसि। त जीअं माना त ऐं उन्हनि जेके कमीशन वारियूं दवाऊं आहिनि न, उन्हनि में रिज़ल्ट रहे कोन। मूंखे डॉक्टर हिकिड़े हाला जे लिखी ॾिनी दवा, त बुखार थी वियो मुंहिंजे नंढड़े, त उनखे 2 शीशियूं पियारियूं त असरु न थियो, रिज़ल्ट न आई।